हिन ज़िंदगी जा किसा लिखजनि त कहिड़ा लिखजनि दोस्तो। ज़िंदगी कॾहिं कॾहिं हज़ारें ख़ुशियूं खणी अचे थी त कॾहिं कॾहिं कंहिंजे नसीब में दर्दनि जो दरिया खणी अचे थी। बसि जॾहिं हलण ऐं ॻाल्हाइण सिखियासीं दुनिया जहान जी ख़बर पई, तॾहिं पतो पियो त हिन दुनिया जहान में केर बि कंहिंजो नाहे। हिते मतिलब बिना त माण्हू माण्हू खे हथ बि नाहे ॾींदो, त पोइ माण्हुनि में उमेदूं रखजनि त कहिड़ियूं रखजनि। मयार कजे त कंहिं ते कजे, उन्हनि माण्हुनि ते मयारूं ॾिजनि जिन खे असां जीअ में जायूं ॾिनियूं। जेके असांजे रत जा रिश्ता हुया या मयारूं उन क़िस्मत खे ॾिजनि जंहिं असांजी जवानीअ जी विख विख ते दर्द लिखिया हा। हज़ारें दर्द ऐं ग़म सहे बि करे हिमत ऐं हौसलो न हारियो।